हैदराबाद में बी सेक्शन पुलिस बचाव बंद लतीफ़ाबाद 5 नंबर में मुबैना मुक़ाबले बाद ॿिनि जवाबदारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे GM चांडियो। GM वधीक अपडेट कजो। जी, हैदराबाद बी सेक्शन पुलिस पारां स्ट्रीट क्रिमिनल सां मुक़ाबले जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त बचाव बंदि लतीफ़ाबाद 5 नंबर वेझो पुलिस जो ॿिनि मोटरसाइकिल ते सवार 4 जवाबदारनि खे उन्हनि शकी ॾिसंदे ऐं उन्हनि खे रुकजण जो इशारो कयो त जवाबदारनि पारां पुलिस ते फायरिंग शुरू करे ॾिनी वई। पुलिस जी जवाबी कार्रवाई दौरान 2 जेके जवाबदार आहिनि उहे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थिया, जॾहिं त हिन जा जेके 2 साथी हुआ उहो फ़रार थियण में कामयाब थी विया। पुलिस जो चवणु आहे त फ़रार थियलनि जी ॻोल्हा जेका आहे उहा जारी आहे ऐं पुलिस ज़ख़्मी जवाबदारनि जी जेका सुञाणप आहे उहा अली असगर उर्फ़ मोर पुटु शानवाज़ जमाली ऐं ॿिए जी जेका सुञाणप आहे उहा अरबाब अली वल्द शफ़ी मोहम्मद खावर जे नाले तौरु ॿुधाई आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां हिकु अदद 9mm पिस्टल ऐं हिकु अदद 3 अदद पिस्टल ऐं ॿियूं जेके गोलियूं आहिनि उहे बि हथु कयूं आहिनि। पुलिस दावा बि करे त जेके जवाबदारनि उन्हनि जो ॾोहारी रिकॉर्ड चेक कयो आहे, जंहिंजे मुताबिक़ जेको जवाबदार अली असगर उर्फ़ मोर आहे उहो 18 खां वधीक केसनि में मुलविस, जॾहिं त 6 केसनि में रूपोश ज़ाहिर थियो, जॾहिं त जेको ॿियो जवाबदार आहे अरबाब अली उहो 8 खां वधीक केसनि में मुलविस निकितो आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि खे इलाज लाइ इस्पताल मुंतक़िल करे वधीक जेका जांच आहे उहा कई पई वञे। जी।